बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिनस सिरातल मुस्तक़ीम। कंहिं पुछियो आहे त आसानियूं कीअं ॾिजनि, आसानियूं चइबो छा खे आहे। लफ़्ज़ी माना ते मां नथो वञा, पर हिकु नंढड़ी ॻाल्हि थो तव्हांखे मां ॿुधायां त जॾहिं असां कंहिंजे लाइ परेशानी जो सबबु बणिबा आहियूं या हुनजे लाइ परेशानी या बलंडर पैदा कंदा आहियूं त पोइ उहा परेशानी अॻे माण्हूअ जे लाइ त सफ़ा वॾी मुसीबत हूंदी आहे, पर हालांकि असांजी नज़र में सम्झंदा आहियूं त असां हिनखे थोरी तकलीफ़ ॾेई रहिया आहियूं। तव्हां कॾहिं कॾहिं ॾिठो आहे त को उस्ताद कंहिं शागिर्द खे मेन टारगेट करे ऐं हुनखे परेशान कंदो आहे। इहे नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं थी यादि अचनि पियूं जॾहिं मां हिकु इदारे में पढ़ंदो हुउसि न, जॉब खां अॻु में, त उते हिकिड़ो टीचर हुयो, उहो बैंकिंग एंड फाइनेंस पढ़ाईंदो हुओ असांखे। त हुनखे अलाए कहिड़ी ॻाल्हि न वणी, जेको कॉमन फ़िक्रो ॿियनि स्टूडेंट्स या हिननि खे ॿुधाईंदो त मां हिनखे सिधो करे छॾींदुसि, मां हिनखे सुधारे छॾींदुसि, माना मुंहिंजे नाले चवंदो हो। मूंखे ख़बर न पवंदी त हुनजे असुलु हुनजी ज़हन या सोच में छा हूंदो। त ही उन स्टेज ते हुयासीं त जेकी हुनजे हथ में मार्कूं हुयूं ऐं जे हू मार्कूं ॾिए पियो त हुनखे कुझु न कुझु जेको आहे सो मुंहिंजो अॻिते प्रोमोट पियो थियां या मूंखे सर्टिफिकेट मिले पियो। जॾहिं बि मार्कुनि जी या मिड टर्म या इहो अवरली एग्ज़ाम थिए महीने जो त परेशानीअ जो सबबु अञा वधी वञे, इन हद ताईं परेशान थियण लॻासीं जो कंहिंखे चई बि न पिया सघूं। तॾहिं नयूं नयूं मोबाइलूं जेके मोबाइल फ़ोन्स आहिनि उहे नयूं नयूं आयूं नेटवर्क लाइ, त 3-3 4-4 कार्ड वठंदा हुआ, उन खां पोइ सिम कार्ड इशू कंदा हुआ ऐं नंबर मिलंदो हुयो। त उन टीचर पंहिंजो नंबर बोर्ड ते लिखियो, अलाए छा नियत हुई हुनजे लाइ, कीअं सोच हुई। त मां शाम ते जो आयुसि त सोचियो त इन टीचर खे सलाम करे ऐं मां मुआज़रत त कयांसि, जेकॾहिं मुंहिंजे तरफ़ां हुनखे का अणवणंदड़ ॻाल्हि थी आहे त हू मूंखे माफ़ु करे। मां हुनखे मैसेज करे पंहिंजो नालो लिखियो, नालो लिखी ऐं हुनखे मां चयो सर कॉल करणु थो चाहियां, त हुन चयो ओके। मूं हुनखे कॉल कई, ॻाल्हाए, मुआज़रत कईमांसि, ख़ुशि थियो। कुझु हिकु ॿ लफ़्ज़ जीअं आम सिंधीअ में पूज़ी वारा चइजनि, तव्हां सुठा उस्ताद आहियो, तव्हां खां सवाइ हीउ इदारो हली न सघंदो, तव्हां जहिड़ो बहितरीनु उस्ताद असां तारीख़ में ॾिठो ई कोन्हे को। अहिड़ा कुझु ईअं माना जेके मिज़ाज जे ख़िलाफ़ु हुया, उहे लफ़्ज़ बि हुनखे असां चयासीं जेके मूं हुनखे चया। ॿिए ॾींहं ते क्लास में आयो त ॻोल्हींदो पियो अचे त फ़लाणो किथे आहे। त हुन भरे क्लास में चयो मुंहिंजो पसंदीदा शागिर्दु इहो ई आहे। ऐं उन खां पोइ जेको आहे सो हुन कुझु रस्तो ॾिनो जंहिंसां मां अॻिते जेको आहे सो पढ़णु लॻोसि। न त हरू भरू बि मेंटली टार्चर करणु, परेशानी करणु, इहो ख़ासि तौर ते स्टूडेंट्स लाइफ में थींदो आहे। त इनखे आसानी चइबो आहे। कॾहिं कॾहिं छा थींदो आहे त असां ॿराड़ीअ में जो रहूं था पिया त फ़सुलु पोखींदा आहियूं त उते झार वेहंदी आहे, यानी पखी अन्न खाईंदा आहिनि, ज्वर जो, कणिक जो या ॿियो। त हर हिकु जॻह ते असां चौधारी का न का शइ हणंदा आहियूं जीअं उन जॻह ते पखी फ़सुलु न विञाइनि पिया। त हिकिड़ो हारी हुयो, उहो छा कंदो हो त ज़मीन जो हिकिड़ो अलॻि टुकड़ो नंढिड़ो उहो छॾे ॾींदो हो, जंहिं जॻह ते को बि निशान या उनखे तड़ींदड़ अहिड़ो का शइ न रखंदो हो। बसि उहो टुकड़ो निजो पिजो पखियुनि जे लाइ हूंदो हो ऐं उन विच ते हू पाणी जी नदी या नादी रखी छॾींदो, वॾी हिकिड़ी गुगी टाइप जॻह जॻह ते। त पोइ उहे पखी उतां अनाज बि खाईंदा ऐं पाणी बि पीअंदा ऐं चौधारी वण हुया त उते सुकून सां वेही ऐं पोइ शाम जो उॾामी हलिया वेंदा या कुझु उते आखेरा ठाहींदा। इन खे आसानी चइबो आहे। आसानी मतिलबु तव्हां ॿिए जे लाइ रस्तो ठाहियो, ॿिए जे लाइ हिकिड़ो बहितरीनु तरीक़ेकार ठाहियो त जीअं हू उन जे रस्ते ते हलंदो, अॻिते वधंदो हले, परेशानीअ जो सबबु न बणिजे। ख़ासि तौर ते
जॾहिं न माण्हू खे ताक़त थी अची वञे त पोइ आसानी ॾियण जे बजाए मुश्किलात ॾियणु हू पंहिंजो हक़ु सम्झंदा आहिनि। यानी हू सम्झंदा आहिनि त असां मुश्किलात जो ॾियूं था त उन सां शायदि हीउ पको थी गुज़रंदो या सुठो थी गुज़रंदो। ईअं हिकिड़े दोस्त मूंखे ॿुधाए पियो त चए पियो त मुंहिंजो भाउ हिकिड़े प्राइवेट स्कूल में पढ़ंदो आहे। नओं नओं प्राइवेट स्कूल शुरू थियो उहो, उते जेको टीचर हुयो उहो बि नई अपॉइंटमेंट हुयो, पुरजोश हुयो पढ़ाइण वग़ैरह में। हुनखे हिकिड़ी टेक्निक हुई, उहा इहा हुई त हू ॿारनि खे पनिश कंदो हो, यानी मारींदो। हुन चई त मुंहिंजे भाउ खे जो लठ हईं त हुनजी आङुर जेको आहे निकिरी पई। भाउ राति जो रोए पियो, शाम जो चई ॾाढो गुस्सो आयो। गुस्सो जो आयो त मां वञी हुनजे ॿिए ॾींहं ते स्कूल वञी मिलियोमांसि। चयोमांसि दादा मुंहिंजो भाउ पढ़े न पढ़े हुनजा हॾा त न भञनि न। त असां वटि हिकिड़ी अलाए कहिड़े क़िस्म जो हिकिड़ो तासुरु थी वियो आहे त मारण सां ई शयूं क़ाबू थींदियूं आहिनि या पढ़ंदियूं आहिनि। जहालत जी इंतिहा इहा आहे त तव्हां माण्हूअ ते क़ाबिज़ थियो पर ताक़त जे ज़रिए। इहा जहालत जी निशानी हूंदी आहे। छो जो दलील जॾहिं बि जंहिं माण्हू वटि हूंदो आहे त उहो दलील ऐं अक़ुल जे बुनियाद ते उहो अॻिते वधंदो हलंदो आहे, पर उहो आसानी न ॾेई सघंदो आहे। हिकिड़े बुज़ुर्ग वटि हिकिड़ो माण्हू आयो, चई साईं मूंसां फलाणो माण्हू ठहे ई कोन थो, असांजो ठाह त कयो या हुनखे तव्हां सम्झायो त उहो माण्हू चयसि त वठी अचिजांसि 2 ॾींहंनि खां पोइ त कचहरी कंदासीं। हू हुनखे वठी आयो त हू जेको ॿियो धुर हुयो या ॿियो माण्हू हुयो उहो ॾाढो लुड़ पियो हाणे। त ओचितो बुज़ुर्ग पंहिंजे हिकिड़े साथी खे चयो, फॉलोअर खे चयो त वञु मानी खणी आ ऐं भाॼी बि खणी आ। त जेका मानी हुई उहा थधी ऐं भाॼी हुई उहा सफ़ा गरम हुई। त हुनजो गिरह हुयो त हाणे उहो कीअं बैलेंस ठहे। त बुज़ुर्ग गिरह भञी ऐं उहो रखी छॾियो उते ई। त हुननि खे चयईं त जॾहिं हिकिड़ी धुर गरम ऐं ॿी थधी हूंदी त तव्हांजो कॾहिं बि सुलहो नथो थी सघे, फ़ैसिलो नथो थी सघे। ऐं जॾहिं तव्हां मुतवाज़न ईंदव यानी तवाज़ुन में ईंदव, बैलेंस ईंदव, त उन खां पोइ ई तव्हां ॻाल्हियूं कामयाबु थींदियूं या फ़ैसिलो थींदो आहे। त हुननि जो ठाह कयो, यानी हुननि जे लाइ आसानियूं ॾिनई। तव्हां बि आसानियूं जो नंढड़ियुनि नंढड़ियुनि शयुनि जो। अॼु ऑफिस पियो वञा त रस्ते सां बीठासीं, उहो नंढो भाउ उहो वठणु वियो कुझु सामान, त हुते बीठो हुअसि हिकु नंढड़ी छोकिरी अचे ऐं दरवाज़ो जेको कार जो हुयो खड़काए पई वेठी। त गर्मी हुई ॿाहिरि ॾाढी शिदत सां, त हुनखे कुझु पैसा पिया खपनि, पोइ जेके हुया कुझु हुनखे मूं ॾिनो ऐं उहा छोकिरी हली वई। हुनजे चहिरे ते जेका मुस्कुराहट आई उहा मुस्कुराहट मूंखां विसरे कान थी। यानी नंढड़ियूं नंढड़ियूं शयूं जेके असां ॿियनि जे लाइ पैदा कंदा आहियूं आसानियूं, उहे असांजी ज़िंदगीअ में बहितरीनु हिकिड़ो सबबु बणिबियूं आहिनि, बहितरीनु सबक़ु बणिबियूं आहिनि। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां एजुकेशन डिपार्टमेंट में आहियो या किथे बि आहियो, टीचर आहियो, त महिरबानी करे सज़ा ॾियण जे बजाए कुझु दलील ऐं अक़ल जी बुनियाद ते ॻाल्हि कजे त बहितरु थींदी। अलाह साईं सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे, सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।